बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों साथियों ॿुधंदड़ो। उमेद त ख़ुशबाश हूंदव। सीउ ॾाढो आहे। तव्हां वटि अलाए छा पोज़ीशन आहे। तमामु घणो सीउ आहे। सिज बि ईअं सम्झो त मंझंदि खां पोइ थो निकिरे। हिन महिल बि जेॾी महिल कहाणी तव्हांजे अॻियां पेश करे रहियो आहियां, तमामु घणो सीउ आहे। पर हाणे वास्तो जो रखियो अथऊं त निभाइणो आहे। अॼु नीरो पखी कहाणी जेका तव्हांजे अॻियां असां पेश कई आहे, ॿ किस्तूं हुन जूं असां तव्हांखे ॿुधायूं। अॼु टीं ऐं आख़िरी किस्त आहे हुनजी। कल्ह जेका ॿी किस्त तव्हांखे ॿुधाईसीं, उन ॿी किस्त में इहो तव्हांखे ॿुधायोसीं त जॾहिं बादशाह खे उन परीअ जादूअ जे ज़ोर ते जॾहिं शादी जो जवाब जो ॾिनो त हिनखे पखी करे छॾियईं। चई हाणे 7 साल तोखे इहा सज़ा आहे, तूं 7 साल पखी रह। पोइ वीचारो पखी थी उतां निकितो। पोइ हाणे शहज़ादी गुलां खे पिए ॻोल्हे। शहज़ादी गुलां उन खे वरी हुन राणीअ हिकिड़ी अलॻि महल में रहाए छॾियो हो। का ख़बर कान पई पएसि त किथे आहे। पोइ हाणे पखी जो थियो त हाणे पखी थी ऐं उते बादशाह जा जेके महल हूंदा हुआ उते अची उन महलनि वटि दरनि खां उॾामी, हर हुन दरीअ खां, हर हुन दरीअ खां। पोइ हिकिड़े ॾींहुं ईअं शहज़ादी पाण बि दरी खोलियूं बीठी। हे बि उतां जीअं टपियो न हिन जी नज़र पइजी वई शहज़ादीअ ते। शहज़ादी ते नज़र पइजी वई। पोइ शहज़ादीअ वटि आयो। शहज़ादी पहिरियों त हिनखे न सुञातो। शहज़ादी हिनखे पहिरियों न सुञातो। पोइ हिन ॿुधायुसि त पार पता निशानी जो ॾिनईंसि। हाणे शहज़ादी खे कहिड़ी ख़बर त पखी थी वियो आहे। हिन सॼा पार पता ॾिनसि। पोइ शहज़ादी बि हिनखे सुञातो। पोइ उते शहज़ादी वटि हाणे डेली ईंदो हो। शहज़ादी जो जेको कमिरो हुयो, उन जी जेका दरी हुई, उन जे साम्हूं वण हो। उहो ॾींहं जो अची उन वण ते वेहंदो हो। ऊंदहिड़ी थींदी हुई त वरी अची शहज़ादी वटि ईंदो। शहज़ादी वटि हिन जो अचणु वञणु थिए पियो। होॾां हूअ जेका हिन जी माइटी माउ हुई, माटेली माउ, उन जो ॾिठो त हाणे शहज़ादो बि कोन्हे को, बादशाह बि कोन्हे को, ऐं हिन जो बि मां बिलो करे छॾियो आहे त पंहिंजी धीउ जी वरी किथे शादी कराए। पर जिथे बि करे पई किथां बि हिनखे जेको आहे त संग जी घुर न थी। संग जी हिनखे घुर न थी। पोइ कावड़ में वरी आई शहज़ादी गुलां वटि। ॿई माइर धीअर आयूं। अची हिनखे टांडा ॾिननि। मुंडी जो हुयसि त अची ॿुधायुसि त हे ॾिस, असां इन शादी कई आहे। ही लटा कपिड़ा हे ॻह ॻठा बि उन ॾिना अथसि। माना हिनखे हिकिड़ो टेंशन अची ॾिनो। पोइ पखी रोज़ हिन वटि ईंदो हो। पखी रोज़ हिन वटि अचे पियो। हिते हिननि खे शक पियो। पोइ हिन छा कयो, जो हिकिड़ी पंहिंजी धूती मोकिलियईं, उहा रहईं उन कमरे में त तूं वञी हिते रह, राति जो बि सुम्ह न, ॾिस त हिन वटि केरु अचे थो। उहा धूती हिन जी निगरानीअ में रहे पई। 3-4 रातियूं खेर जूं गुज़रियूं। धूती खे निंड वठी विधी। उन खां पोइ हीअ पखीअ खे घुराईंदी। हिकिड़ी राति धूती सुती पई, हिन पखीअ खे घुरायो। धूतीअ खे सुजागी थी पई। धूतीअ ॾिठो त पखीअ सां पई थी ॻाल्हाए। धूती वञी हुन ॿिए ॾींहं ते हुन सां ॻाल्हि कई। पखी हिकिड़ो अचेसि थो, उन पखीअ सां ई कचहरी कंदी आहे। पोइ हुन छा कयो, ॿिए ॾींहं ते जंहिं दरीअ वटां पखी वीचारो ईंदो हो, उन दरीअ वटि हिन छा कयो, जो ॾाढा कंडा, सुयूं, माना जेके चुभण वारियूं शयूं हुजनि, उहे हुन ते रखी छॾियूं त जिथां हे वीचारो टपी अंदरि ईंदो। पोइ ॿी राति जीअं हो हिरियल त हुयो। जीअं पखी हेॾे अंदरि अचणु लॻो त हुनखे उते कंडा रखियल हुया, सुयूं लॻल रखियल हुयूं, शीशा रखियल हुया। सॼो वीचारो पखी फटिजी पियो। सॼो पखी वीचारो फटिजी पियो, रतो रत थी पियो। उतां ई पोइते मोटियो। उॾामी बि कोन पियो सघे। पर आस्ते 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 वञी झंग हुयो। उन झंग में हिकिड़ो वण हुयो, उते वेही रहियो।
पोइ हे वीचारो हुते फटियो पियो हो। पोइ हिनजो दोस्त जेको जादूगर हुयो, जंहिं हिनखे पहिरियों जॾहिं शादीअ जे लाइ वञे पियो त हिनखे गाॾी ॾिनी हुई जंहिंखे ॾेॾर परनि वारा ॾेॾर छिकींदा हुआ, जादुई परनि वारा ॾेॾर हुआ जेके छिकींदा हुआ। उहा गाॾी जॾहिं थियो न ख़ाली मोटी वई, छो जो हिन बादशाह खे उन परीअ पखी करे छॾियो। त गाॾी जो ख़ाली मोटी वई त हो पाण हिन वारो दोस्त जादूगर परेशान हो त गाॾी ख़ाली छो मोटी आई, पाण छो कोन आयो, पाण मूंखे हवालु छो न ॾिनई। ऐं वरी हिते 2 साल गुज़री विया हिन किसे खे। जादूगर पियो पुछा कराईंदो हो, पर पोइ हिनजी ख़बर न पई पएसि। नेठि जादूगर बि हिकिड़े ॾींहुं हिनजे ॻोल्हा में निकितो त भणा हेॾो टाइम थियो आहे, अलाह ख़ैरु करे, अलाए कहिड़े हाल में आहे। उहो जादूगर त हुयो, अची नेठि हिनखे उते लधई उन वण ते। ही ॾिसे त सॼो फटियो पियो आहे। पोइ जादूगर कुझु जादू त ॼाणे पियो, कुझु मंतर संतर, कुझु को अहिड़ियूं मलम वग़ैरह, माना हिन जा फट वट सॼा सेट करे छॾे। जादूगर बि हिनखे सम्झाए पियो, हिन सॼो जादूगर खे हाल अहवाल ॾिनो। जादूगर बि सम्झाएसि पियो त फ़िलहालु हाणे वक़्त जी निज़ाकत अहिड़ी आहे त तूं सब्र कर। पर हे पियो चए मां सब्र न कंदुमि, मूंखे शहज़ादी गुलाम ॾे वञिणो आहे, मूंखे उन सां शादी करणी। हेॾां वरी रब जी कुदरत अहिड़ी जो शहज़ादी गुलाम जो जेको पीउ हुयो उन जी बि उमिरि वॾी थी वई, ईअं कुदरती बीमार थी पियो। बीमार जो थी पियो सो हकीम तबीब ॾाढा घुरायनि, हकीमनि तबीबनि ॾाढा वस कया, हकीमनि तबीबनि ॾाढा वस कया, पर बादशाह जेको हुयो सो बीमारी में चढ़ी न सघियो। बादशाह मरी वियो। बादशाह जो मरी वियो त हाणे बादशाह जो वारस पुट कोन हो। इहा हिकिड़ी शहज़ादी गुलाम, हूअ जेका हुई उहा हिनजी पंहिंजी धीअ कान हुई। अमीरनि वज़ीरनि पाण में सलाह कई त बाबा हाणे बादशाह जो हक़दार त बादशाह जो जेको वारस हूंदो उहो थींदो, हाणे वारस त बादशाह जी इहा न्याणी आहे। ऐं इन्हनि अमीरनि वज़ीरनि खे बि ख़बर हुई त राणी हिन सां सही कान थी हले, राणी हिनखे महल में बंदि कराए छॾियो आहे। पोइ हिननि फ़ैसिलो कयो त बाबा हक़दार जेको आहे महल हिन जो तख़्त जो सो शहज़ादी गुल आहे। हिते जो हिन राणी खे ख़बर पई त राणी वॾो गोड़ कयो, राणी वॾो गोड़ कयो त न, आहियां त हक़दार मां, हुनजी ज़ाल आहियां, हुकूमत मां हलायां। पर पोइ हिन जो किरदारु बादशाह जे दौर में ई अमीरनि वज़ीरनि ॾिसी छॾियो हो। पोइ अमीर वज़ीर इन ते राज़ी न हुआ, उन्हनि जो इहो ई हुयो त माना शहज़ादीअ खे तख़्त ते विहारियो। पर हिन जो इहो खेटराग शुरू कयो त हिननि सम्झो बणा मता मुल्क में बग़ावत थिए। पोइ अमीर वज़ीर जेके बि हुआ पाण में सलाह करे उहे सभु महल में अंदरि टपी आया। हिन जो घणो गोड़ कयो, हिनखे ॾाढो घुटा ॾेई के पथर हणी ऐं हिनखे राणीअ खे मारे छॾियो। राणी खे मारे छॾियो। हिन जी धीअ उन जो पियो ॾिठो त बणा अमा सां अशर हे पियो थो थिए, हीअ उन महिल ई वठी भॻी हुन महल खां परीअ जी, पंहिंजी जान बचायां उनखे वञी तव्हां ॾियां। पोइ शहज़ादीअ खे हुननि हुतां क़ैद मां कढियो, शहज़ादी खे हाणे विहारनि तख़्त ते। शहज़ादी वीचारी बीमार हुई, इलाज शुरू थियुसि, वरी थोरो ख़्याल बि मट थिया। शहज़ादी ॾींहं ॿिनि में चाक चङी भली थी वई। पोइ शहज़ादी जॾहिं चाक चङी भली थी वई, पोइ शहज़ादीअ खे बि उन बादशाह जी ॻणती, जेको हिन महिल पखी लॻो पियो त बणा मुंहिंजे करे वीचारो थियो आहे, अलाए कहिड़े हाल में हूंदो, अलाए कंहिं शिकारी मारे छॾियुसि, चङा ॾींहं थिया हाणे मूंसां मिलियो बि कोन्हे, हाणे त मूंखे बादशाह इहा, हाणे मां हिनखे ॻोल्हियां। पोइ हिन जेके अहिड़ा ॾाहा या ईमानदार वज़ीर हुया उन्हनि जी हिकिड़ी कमेटी ठाहे उन्हनि खे चई त तव्हां मुंहिंजे परपुट तव्हां हुकूमत हलायो, मूंखे हिकिड़ो ज़रूरी कमु आहे, मां उन ज़रूरी कम सां थी वञां, मां उहो कमु करे अचां, वरी अची पंहिंजी बादशाही संभाली, मुंहिंजी अमानत आहे, तव्हां बादशाही हलायो। कंहिंखे बि कोन ॿुधाई, पाण सां गॾु क़ीमती हीरा जवाहर उन्हनि जी हिकिड़ी थेली भरे पाण सां गॾु खईं, थेली भरे पाण सां गॾु खईं। पोइ निकिरी पई अकेली, कंहिंखे कोन ॿुधाई त काॾे थी वञा, निकिरी पई अकेली, कंहिंखे ऊं थी न ॾिनई। हाणे शहज़ादी बि हुनजे ॻोल्हा में निकिती। हेॾां हे जेको बादशाह नीरो पखी लॻो पियो हो, पर हाणे मालिकी थी हुयसि, जादूगर अची उते पहुतो हुयसि। पर हुन जादूगर खे एतिरी ताक़त न हुई जेतिरी महल का परी खे, महल का परी खे ताक़त घणी।
माना हिन खे हुन ॿुधायो त मूंखे हिन महल खां परीअ मूंखे पखी करे छॾियो आहे माण्हूअ मां। माना हिन वटि उहो एतिरो ताक़त न हुई, एतिरो मंतर जंतर न हुयुसि जो हिनखे पंहिंजे साॻियो माण्हू वारी शिकिल में आणे। जादूगर त हुयो पर हिन वटि हिन जो ट्रोड़ न हो। ॾिसे पियो पर चए पियो यार मुंहिंजे वस में न आहे, न त तूं मुंहिंजो दोस्त आहे जेकर मां तोखे हिन मां आज़ादु करायां, पर मुंहिंजे इहो वस में न आहे, मां नथो करे सघां। बाक़ी हाणे इहो आहे, दोस्त आहे तूं मुंहिंजो, हाणे मां पाण वञी थो ॻोल्हा कयां इन्हनि जे ट्रोड़ जी। जादूगर चयसि मां पाण वञी थो, मूं वटि दम कोन्हे को जो मां तोखे इन मां फेरायां। बाक़ी इहो आहे त हाणे मां पाण वञी थो ॻोल्हा कयां, पोइ महल खां परी थिए या कंहिं ॿिए हंधा, माना इन जो ट्रोड़ तोखे मां आणे ॾींदुमि त जीअं मां तूं पंहिंजी असली सूरत में अच। पोइ जादूगर पंहिंजी उहा साॻी ॾेॾरनि वारी गाॾी तयारु कराई, चढ़ी ऐं सिधो महल खां परीअ ॾे वियो। महल खां परी हे जीअं उते पहुतो त शहज़ादी महबूबा बि उन महिल उते वेठी, माणस खे जो मारिन त उहो उतां भॻी न, उहा बि उते वेठी। परीअ जादूगर खे ॾिठो, परी हिन जी चङी मराबा कई, सुञाणेसि पई हे वॾो जादूगर आहे। खिली खीकार कईंसि, हिनखे चई दादा जेको कमु हुजई, कहिड़े कम सां अॼु तूं भुलिजी पियो आहे हेॾे मूंॾे, जेको तुंहिंजो कमकार हुजे ॿुधाए त मां कयां, मुंहिंजे वस में हूंदो त मां कंदसि। जादूगर चयसि आदी मां हिकिड़े दोस्त लाइ आयो आहियां, मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे, उन जो कमु आहे, मां उन जे लाइ आयो आहियां। उहो असल में बादशाह हुआ, पर अदी तो हुन सां ज़ुल्म कयो, तो हुन सां ज़ुल्म कयो। हिन जो ईअं चयो त परी सम्झी वई त कंहिंजी ॻाल्हि थो करे। परी चयसि हा मां सम्झां थी तूं जंहिंजे लाइ चईं थो, पर अदा उन ते मुंहिंजी कावड़ आहे, उन ते मुंहिंजी कावड़ आहे, मां कावड़ में कयो अथमांसि, अञा ताईं मूंखे कावड़ आहे जो हिन मुंहिंजो चवण न कयो। हीअ मुंहिंजे दीन जी धीउ आहे, हीअ महबूबा जेका आहे न, हीअ मुंहिंजी दीन जी धीउ आहे, मां हिनखे पंहिंजी धीउ करे छॾियो आहे। मां तॾहिं बि चयोमांसि त हिन सां शादी कर, न कई। सो जेसि ताईं हो हुन सां शादी न कंदो न, दादा पोइ हाणे अलाह तोखे ख़ुशि करे, तुंहिंजे लाइ इज़त घणी आहे, पर मां इहो आहे त मां पोइ आयो, माना तुंहिंजी मर्ज़ी बि न रखी सघंदुमि, तूं जंहिं कम सां आयो आहे मां सम्झां थी, पर इहो आहे त हिन मूंखे जवाबु ॾिनो आहे, मुंहिंजे धीउ खे ॾुखायो अथई, मूंखे ॾुखायो अथई, तंहिंजे करे न जे कंदो त पोइ ॾुख न कजां, मां तुंहिंजो कमु बि न कंदुमि। हिन घणो ज़ोर रखियुसि, पर परीअ चयसि न, मां वाइदो कयो आहे जेसि ताईं इहो न कंदो त न त पंहिंजी 7 साल सज़ा लोड़े। अॼु ईअं न कर, मुंहिंजो दोस्त आहे, ही पाण में माना हुजाइता बि हुया, ईअं न कर, उहो मुंहिंजो दोस्त आहे। इते हिननि पाण में चयो त भला हाणे हीअं था कयूं, तूं बि पंहिंजी ज़िद तां नथी लही, मूंखे बि पंहिंजे दोस्त जो कमु करिणो आहे, पर इहो आहे त तो वटां ई थींदो, ॿिए हंधा त कोन थींदो। हाणे तूं बि मञी कान थी, हाणे तुंहिंजो ज़िद आहे त हिन सां शादी करे, हो चए थो मां शादी कोन कंदुमि, भला हाणे हीअं था कयूं, मां पाण वारे दोस्त खे, बादशाह त आहे न, मां वञा थो हुनखे वञी थो संदसि महल में रहां, हीअ जेका तुंहिंजी दीन जी धीउ आहे शहज़ादी महबूबा, इन खे बि था वञी उते छॾियो, पोइ हो बि हूंदो उते, हीअ बि हूंदी हिते, पोइ पाण में पिया हिक ॿिए खे ॾिसंदा। थी सघे थो त टाइम पियो आहे ठही बि वञनि पाण में, जे ठही वञनि त तूं शादी कराइजांइ, जे ठही वञनि त तूं शादी कराइजांइ, जे शादी न करे त साॻो नीरो पखी लॻो पियो हूंदो।
माना परीअ हिनखे सफ़ा टुप जवाबु ॾिनो। परीअ चयसि इहा गुंजाइश मां कढी सघां थी त हिनखे वञी उते रहाए, पोइ थी सघे थो त हे पाण में ठही वञनि, त वक़्त खां अॻु में मां हिनखे माण्हू बणायां, बाक़ी न त ॿियो को न आहे। हाणे परीअ जी वस में हुयो, हे उते ज़ोर ज़बरदस्ती बि न पियो करे सघे। चई त ठीकु आहे, भला ईअं, भला इंसान आहे, थी सघे थो पाण में ठही बि वञनि, हिन महिल कावड़ में आहे बादशाह बि, थी सघे थो ठही बि वञनि। परीअ छा कयो जो पंहिंजे दीन जी धीउ खे साईं ॾाढा भला कपिड़ा, सुखड़ियूं पाखड़ियूं ॾेई ऐं हिनखे पाण सां गॾु हिकिड़े घोड़े ते चाढ़ियईं, सिधो उन बादशाह जे महल ते आई। हेॾा जादूगर बि हुनखे अॻे ते पंहिंजे महल में पहुचाए आयो, पर हुयो हे अञा नीरो पखी, जादूगर बि हुते हिन सां गॾु। परी जो हुते पहुती, परी जो पहुती त हे हुते नीरो पखी वेठो हो, बादशाह पंहिंजे महल में। हाणे जेका हिननि पाण में सलाह कई उन मूजिबि परी महबूबा सां गॾु उते जीअं पहुती, परीअ छा कयो जो परीअ खे ई लकड़ी हथ में, काठी हथ में जादूअ जी। परी अची उन नीरे पखीअ खे ईअं काठीअ जी चोक ॾिनी, ज़ोर जीअं काठीअ जो ॾिबो आहे, ईअं 3 दफ़ा जीअं जो हुनखे काठीअ जो ज़ोर ॾिनई न, त उहो नीरे पखी मां फिरी साॻियो बादशाह थी वियो। जादूगर बि ॾिठो, हू पाण बादशाह जो, हू बि ॾाढो ख़ुशि थियो। परी चयसि ख़ुशि न थी, मां हे आई आहियां तुंहिंजे दोस्त जे चवण सां, मुंहिंजो अथई हाणे हे शर्त, जे इन शर्त क़बूलींदे त ठीकु, न त वरी साॻियो पखी थी वेंदे। हिन जो ॿुधो त वीचारे जी ख़ुशी वई आहे। हेॾा शहज़ादी गुलां फ़क़ीराणो वेस कयूं, ख़बर पईसि कान पई, पंहिंजे मुंहुं वीचारी पेरुली थेलड़ी हुजेसि जंहिंमें हीरा जवाहर हुयसि, उहो ॻिचीअ में थेलो पियल हुजेसि, पर माण्हू त इहो पिया सम्झनि फ़क़ीराणो वेस हुयुसि त इहा पिनंदड़ आहे, इहो बि कोई मिमानी टुकुर या को लटो कपिड़ो हूंदुसि। हीअ पंहिंजे हिन प्यारे बादशाह जी ॻोल्हा में जिथे वञे किथे ॿ रस्ता ॾिसे त वीचारी मुंझी पई त हाणे कहिड़ो रस्तो वठां, पोइ मिड़ई अखियूं ॿूटे खणी हले। हलो हलां हिकिड़े ॾींहुं हूअ हलंदी हलंदी हिकिड़ी पाणीअ जी नहर हुजे, पाणीअ जी नहर हुजे, पासे सां साओ गाह सावक लॻी पई हुजे, हीअ अची उते वेही रही। बादशाहज़ादी त हुई न, हेॾो वीचारी रुली, इरादो कयईं त जेकर वेंजां, डेली वेंजण वारी, जेकर वेंजां भला बुत हल्को थिए। अञा इन ख़्याल में ई हुई त ॾिसे त हिकिड़ी पोड़ी माई आहे, लठ त हथ में, पर लठ ते टेक ॾींदी जीअं कुबड़ी थी अचे थी। शहज़ादी जो ॾिठो त वरी शहज़ादी फ़िलहाल वेंदड़नि जो इरादो मटायो, सिधी शहज़ादी वटि आई आहे। शहज़ादी वटि अची पहुची, पुछई सबा तूं हिते अकेली छो वेठी आहीं, सुहिणी सेबती हेड़ी, तूं अकेली हिते छो वेठी आहीं नौजवान। हिन चयसि बसि ज़माने जी ॾुखायल आहियां, सो उनजे करे माण्हुनि जे सोबत खां चवां थी त अकेली हुजां, अकेला ई मूंखे वणे थी, इन जे करे अची हिते वेठी आहे। ईअं चई हिनखे अखियुनि में पाणी अची, पोड़ीअ जो हिनखे रोंदे ॾिठो। पोड़ी वेठी हिनखे मथे ते हथ त ॾिनई, मूंखे ॿुधाए त तोसां छा लंझण आहे, तूं छो थी रोई, मूंसां ॻाल्हि कर। शहज़ादी बि भरी पई, शहज़ादी हिन सां सॼो पंहिंजो अहवालु, सॼो अहवालु। शहज़ादी जीअं हिन सां पंहिंजो सॼो अहवालु कयो, पंहिंजे नंढे वारो
पंहिंजे माउ जे मरण वारो, पीउ वारो, वरी बादशाह जे अचण वारो, वरी शहज़ादी महबूबा परी वारो, पखी थियण वारो, इहो सॼो हाल हवाल। वरी हाणे मां बादशाह थी आहियां पर वरी ॻोल्हा पंहिंजी उन बादशाह जी ॻोल्हा में निकिती आहियां। इहो सॼो अहवाल हिन सां कई, रोए बि पई न त सॼो अहवाल बि कई। उन पोड़ी ज़ाल हिन वटि वेही हिन जो अहवाल ॿुधे पई। हिन जीअं पंहिंजो अहवाल उहो पूरो कयो त पोड़ी उथी खड़ी थी, पोड़ी उथी खड़ी थी, पर शहज़ादी जो ॾिसे त उथी त बीठी आहे, पर हिन महिल पोड़ी न आहे, हिकिड़ी ख़ूबसूरत नौजवान ज़ाल बीठी। पोड़ी कान्हे पर ख़ूबसूरत नौजवान ज़ाल बीठी, भला कपिड़ा पाता पिया अथसि। खिलीअ हिनखे चई त शहज़ादी तूं हुनजे बादशाह जी ॻोल्हा में आहे, सो हाणे नीलो पखी न अथई। मुंहिंजी भेण महलका परी, जेका उनजी भेण हुई, मुंहिंजी भेण महलका परी वरी फेराए हुनखे माण्हू कयो अथई। हिन जो ॿुधो ॾाढी ख़ुशि थी। शहज़ादी खे दिलासो ॾींदे चई त तूं हाणे दिलि वॾी कर, हुनजे महल ॾे वञ। अचे हिनखे 4 बेदा ॾिनई, आना, 4 आना ॾिनई बेदा। इहे 4 बेदा अथई, हे खणी वञ। जॾहिं बि न कंहिं मुश्किल में फासी त हिकिड़ो बेदो खणी उते भञ त तुंहिंजी उहा मुश्किल हल थी वेंदी। मूंखे उमेद आहे त तोखे पंहिंजो मतिलबु मिलंदो, तूं नेठि वञी पंहिंजे बादशाह खे मिलंदीअ। मां बसि ईअं सम्झ को तुंहिंजे भाग में हिते आयसि, मां माण्हू न आहियां, मां बि परी आहियां, महलका जी भेण आहियां। हिनखे इहो चई ऐं हिन जे अखियुनि अॻियां ओचितो गुम थी वई। हीअ जो ॾिसे त परी आहे ई कान। हिन उथी उहे बेदा संभाले, जेके बेदा ॾिनई हिनखे, त इहे बेदा माना का बि मुश्किल अचई त हिकिड़ो बेदो भञ। हाणे ख़ुशि थी, ख़बर पियसि त बादशाह पखी न आहे, साॻियो माण्हू थी वियो आहे। उथी हलो हलां हलो हलां हलो हलां, 8 ॾींहं रातियूं हिन पंधु कयो, किथे बि तरसे कान पई। नेठि अची हिकिड़े जबल जे पहाड़ में पहुती, ॾिसे त उहो सॼो टकर जेको हुजे, जबल हुजे, सॼो आज जो हो। आज सॼो उहो जबल जेको हुजे, उहो सॼो जबल आज जो। आज महांगो थींदो आहे, हाथीअ जे ॾंदनि मां जेको ठहंदो आहे, उहो सॼो जबल जेको हुजे, उहो सॼो जबल आज जो। आज जो ऐं लसो, लसो बि अहिड़ो जो शहज़ादी उन ते चढ़ी न पई सघे। हाणे चढ़ी जो न पई सघे त टपे कीअं परते, विच में जबल। नेठि घणा हिन वस कया पर चढ़ी न सघी, नेठि उते थकिजी लेटी पई। इते ओचितो हिनखे परी वारा आना यादि अची विया। अड़े मूंखे जो चयईं त हे 4 आना अथई, कहिड़ी बि मुश्किल अथई त हिकिड़ो बेदो भञंदीअ त उहा तुंहिंजी मुश्किल ख़तमु थी वेंदी। हल आज़माए त ॾिसां, शुरूआति हितां ई थी कयां। हिन छा कयो, जो थेलीअ मां उहे बेदा ॾिसई त 4 ई बेदा पिया, हिकिड़ो बेदो कढी ऐं बेदो खणी उते भॻई। जीअं बेदो भॻई त उन बेदे मां हिन ॾिठियूं त वॾियूं ईअं लोहा किल निकिता, लोहा किल, उन में कड़ा लॻल। हिन छा कयो, जो उहे कड़ा हथनि में पकड़े ऐं किल टकरनि में ईअं फासाईंदी पई वञे, किल टकरनि में फासाईंदी फासाईंदी आस्ते आस्ते हीअ मथे चढ़ी वई। नेठि अची चोटीअ ते पहुती, उते पहुती, पर उते वरी हिनखे ॿी मुश्किलात अची फाथी। साम्हूं जो निहारे, हाणे लहां कीअं इन टकर तां, ॾिसे त सॼो जेको मैदान आहे सो शीशे जो, सॼो मैदान शीशे जो। कीअं हलाए हिनखे, हलणु मुश्किल। हाणे हिते त इहे किलियुनि वारा कड़ा बि हिनखे कमु कोन पिया अचनि। हाणे हितां कीअं डपा, चई भला अञा 3 बेदा आहिनि,
वरी भगई ॿियो बेदो। जीअं बेदो भगई त उन बेदे मां हिकिड़ी जादुई गाॾी निकिती, 2 कबूतर उन में जोटियल हुया, माना कबूतर पिया गाॾी खे हलाइनि। हा, हिन जे अॻियां जीअं निकिती त उहा आस्ते आस्ते वॾी थींदी वई। जीअं वॾी थी शहज़ादी उन ते चढ़ी वेठी, कबूतरनि खे चई त मूंखे बादशाह जे महल ते वठी हल, मूंखे बादशाह जे महल ते वठी हल। कबूतर जादुई हुआ, देरी कान थी, झट में वञी विया उते पहुची। शहज़ादी वीचारी रुली ही, यको कयाई पंध, हिन जो सॼो मुंहुं मिटीअ सां भरियल, न वेतल, न छा बबूत मिटीअ में, फ़क़ीराना कपिड़ा मेरा। हिते महल में त पहुती, पर हिनखे केरु सुञाणे कोन पियो। महल में हेॾां होॾां नौकर चाकर फिरनि पिया, बादशाह काथे आहे? नौकरनि ॿुधायसि त शहज़ादी महबूबा सां बादशाह शादी थो करे। उन तयारियुनि में लॻा पिया आहिनि, महल में तयारियूं उन जी पई थियूं हलनि, बादशाह शादी थो करे। हे छा थी वियो? हेॾो डुकियसि, हेॾो डोड़ियमि, ऐं जे हिनखे कहिड़ी ही त करे हा, पोइ बाक़ी इहो पखी छो थियो? छो पाण खे सज़ा ॾिने? मूंखे बि ॾटनि में रखियईं। ॾाढो दुख थियुसि, घणा पंधु अजायो कयुमि, उन खां भलो भला बादशाही मिली, बसि भई मुंहुं ॾियां। महल जे दर जे साम्हूं पथरनि जो ढिघ हुजे, उते चढ़ी ऐं वेही रही, पंहिंजे वारनि में पंहिंजो मुंहुं लिकाए, गोॾनि में वेही रही, न खाइण न पीअण, न वरी कंहिं पुछियुसि। उते जो उते लेटी पई, उते जो उते लेटी पई, थकल टुटल हुई, ॾुख बि हुयुसि, हिन वीचारी लेटी पई, हिनखे निंड खणी सॼी राति उते। सिज उभरियो, उस मुंहं ते आयसि, रोशनी सोजरो, उथी अञा उथी जो ॾिसे त अबाओ हिनारो साॻो बादशाह, शहज़ादी महबूबा डोलीअ में गॾु वेठल। नौकर उन डोली खे खणी था पिया अचनि, हिन जे साम्हूं उहो डोली टपी, ॾिठई, सुञातई पंहिंजे बादशाह खे, महबूबा खे बि सुञातई। ऐं हिन ॾिठो त बादशाह बि ख़ुशि हुयो, माना को मजबूर कोन हो, मजबूरीअ मां न पियो करे, जो मुंहं मां महसूसु थिए, ॾिसे पई त माना उहो बि ख़ुशि आहे। डोली ईअं नौकर खणी हिन जे अॻियां टपी आहे। ओचितो महबूबा जेका हुई, उन जी नज़र हिन ते पइजी वई, गॾु रहियूं नंढे हूंदे खां। जीअं जो हिन ते नज़र पियसि, हाणे त साईं बादशाह जी ज़ाल पई थिए, हेॾो प्रोटोकॉल हर शइ हुअसि। हिन घुंड विझी ऐं हिन ॾे निहारे चई त तूं केरु आहे? छो हिते बीठी आहे असांजे रस्ते में अची? हाणे हीअ छा चए त मां केरु आहियां? ॾिठई त बादशाह बि ख़ुशि लॻो वेठो आहे, हाणे कहिड़ी हुनखे मयार ॾियां त मां आई आहियां तुंहिंजे लाइ। हिन चयसि मां हिकिड़ी ग़रीब रन ज़ाल आहियां, परे पंध खां मां आई आहियां, मूं वटि के थोड़ियूं शयूं आहिनि, अहिड़ियूं अजीब शयूं आहिनि, मां चयो त बादशाह खे उहे ॾेखारियां, ऐं पसंदि अचनिसि त मां खपाईंदमि, मां ग़रीब आहियां, मूंखे ज़रूरत आहे। डोली बीठी, हिन छा कयो जो पंहिंजे थेले मां हथ विझी 2 वॾा फेरोज़ा कढे, थेली जेका भरे आई हुतां, 2 वॾा फेरोज़ा कढे, उहे हिन बादशाह खे ॾिना। महबूबा ॾिठो त ॾाढा सुहिणा आहिनि, ॾाढा सुहिणा आहिनि, खपाईंदीअ? खपाई त मां तोखे पावली ॾियां, खपाई त मां तोखे पावली ॾियां। शहज़ादी गुलाम चयसि राणी, तूं कंहिं जवाहरी खे ॾेखार, कंहिं कदुरारे खे ॾेखार, त उहो तोखे हिन जी सॼी क़ीमत ॿुधाईंदो। बाक़ी हाणे तूं इहा क़ीमत थी करे हिन जी, त ॾे त मां पावली तोखे ॾियां।
महबूबा वरी हुन बादशाह खे ॾेखारे चई त तोखे वणनि था या न? बादशाह जो हे जीअं ॾिठा, अड़े बड़ा इहड़ा त मां शहज़ादी गुलां खे ॾिना, उहो जेको पखी थी पंहिंजे महल मां खणी ईंदो, हे उहे खणी आई हुअसि, हे उहे खणी आई हुअसि जेको पखी थी पंहिंजे महल मां खणी ईंदो, पर मां हे त उन खे ॾिना। हिनखे यादगिरी अची वियो। बादशाह ईअं थधो साह खणी चवण लॻो त हिननि जो मुल्ह त मुंहिंजी सॼी बादशाहीअ जे बराबरि आहे। मां ईअं सम्झंदो हुउसि त इहा आहिनि रुॻो मूं वटि, इहो जोड़ो रुॻो मूं वटि आहे, पर हाणे ख़बर पई त कंहिं ॿिए वटि बि आहिनि। मां ईअं सम्झंदो हुउमि त मूं वटि ईंदी। महबूबा बादशाह जे हथां उहे फिरोज़ा वठी गुलां खां वरी पुछियो त भला तूं ॿुधाए हिन जो केतिरो तोखे मुल्ह ॾियो, तूं ॿुधाए भला हिन जा तोखे मुल्ह घणो ॾियां, घणो खपई? शहज़ादी गुलां चयसि, मेरी लॻी पई ही सफ़ा बबूत मिटीअ में लटा कपिड़ा, कंहिंजो तसवर ई कोन हो, बादशाह जो बि तसवर हिन ॾे कोन पियो अचे न त हीअ हिते कीअं ईंदी। हिन चयसि, राणी तव्हां हिन जो मुल्ह मूंखे न ॾेई सघंदव। राणी तूं हिन भले राणी आहे, पर तूं मूंखे हिन जो मुल्ह न ॾेई सघंदी। चई त न मूंखे खपनि। चई पोइ मुल्ह तूं मूंखे कोन ॾेई सघंदीअ, बाक़ी हिकिड़ो मुंहिंजो शर्त अथई, जे उहो करीं त पोइ मां तोखे वणनि था त मां तोखे ॾियां, बाक़ी मुल्ह न त भले तूं कंहिं जवारी खां तूं हिनजो मुल्ह कराए, मुल्ह तूं मूंखे न ॾेई सघंदी हिन। ऐं वरी गवाही बादशाह बि ॾिनी पाण त दुनिया में कंहिं वटि कोन आहे, मूं वटि ई हुया। मां ईअं सम्झंदो हुउमि त दुनिया में मूं वटि ई आहिनि, पर अॼु हे ॾिठा अथमि। हाणे उहो इहो पियो सम्झे त हे कंहिं ॿिए जा आहिनि। महबूबा चयसि, भला ॿुधाए तुंहिंजो शर्त कहिड़ो आहे? शहज़ादी गुलां चयसि त बादशाह जे महल में मूंखे हिकिड़ी राति सुम्हण जी इजाज़त ॾे, बसि मुल्ह इहो। बादशाह जे महल में मूंखे हिकिड़ी राति सुम्हण जी इजाज़त ॾे, उनजे एवज़ हे फिरोज़ा पोइ मां तोखे मुफ़्त में ॾींदसि, मूंखे पैसा बि न खपनि। बसि जे पैसा थी ॾेई त पैसनि ॼणनि जी तोखे ताक़त कान्हे, न भरे सघंदी आहे पैसा, बाक़ी जे वठणा थी त पोइ शर्त इहो थी त हिकिड़ी राति रुॻो मूंखे बादशाह जे महल में सुम्हण ॾे, पोइ फिरोज़ा तोखे मुफ़्त में। महबूबा दिलि में सोचियो त जिथे नौकिरियाणी चाकरियाणियूं बानियूं बाना पिया था महल में घुमनि फिरनि सुम्हनि था पिया, उते भला जे हीअ हूंदी त छा थींदो। चई हा, खिली चई त चङो मूंखे क़बूल आहे। दिलि में ख़ुशि थी त ईअं सम्झो मूंखे ॼण मुफ़्त में मिलिया, बादशाह खे बणा वणनि था, सो हे मूंखे ॼण मुफ़्त में मिलिया, पैसो बि कोन भरियुमि, हिते ॼण मूंखे मुफ़्त में मिलिया। जॾहिं बादशाह नीरो पखी हूंदो हो त हिन वटि ईंदो हो राति जो, उहे सॼी सॼी राति कचहरी कंदा हुआ, तॾहिं हिनखे ॿुधायो हुई, ख़बर त हुई न शहज़ादीअ खे बि त हे बादशाह हुआ, त हिनखे ॿुधायो हुई त मुंहिंजो जेको उते महल आहे न, उन महल में ज़मीन जे अंदरि हिकिड़ो तहखानो आहे, उन तहखाने में खे चवंदा आहिनि पड़लान वारो कमरो। पड़ला माना आवाज़ कजे त वरी ॿीहर आवाज़ मोटे, पड़लान वारो कमरो उन तहखाने में आहे। उन में हिकिड़ो तिलस्मी, उते हिकिड़ो जादुई हिकमत आहे, जेको बि उन जाइ में न रुॻो थोरी सुसपुस कंदो त उहा बि बादशाह खे पंहिंजे सुम्हण वारे जाइ में ॿुधण में ईंदी। तहखाने में उते केरु माण्हू थोरी बि सुसपुस कंदो न त बादशाह मथे सुतो पियो हूंदो, बादशाह उते पियो ॿुधंदो। ऐं शहज़ादीअ खे जो इहा ॻाल्हि ज़हन में हुई, तॾहिं हिन हुनखे शर्त रखी त मूंखे हिकिड़ी राति रुॻो तूं पंहिंजे महल में सुम्हण ॾे। त पोइ हाणे हीअ पई जे मां हुनखे ॿुधायां, मूंखे सुञाणे बि कोन थो, मां हुनखे ॿुधायां, पर हाणे हिन जे साम्हूं मां कीअं ॿुधायांसि, अलाए कहिड़ी शर्त ते हिन सां शादी पियो थो करे। इन जे करे अब हीअ वई अंदरि, अब किथे सुम्हंदीअं, जे मूंखे पड़लान वारे कमरे में सुम्हारे।
पड़लाउनि वारो कमरो, बसि बाबा मूंखे उन में तव्हां सुम्हारियो हिकिड़ी राति। हल बाबा भला चए थी त पड़लाउनि वारे कमरे में हिन सुम्हारियो। हिन वीचारी खे उते छॾे पड़लाउनि वारे कमरे में दर बंदि करे हलिया विया। जेॾीमहिल हिन ॾिठो त हाणे राति थी वई आहे, हाणे इहा हुनखे पंहिंजे हिन बादशाह ई ॿुधायो त उते रुॻो केरु सुस कंदो न त बि बादशाह मथे हूंदो त ॿुधंदो। उते बि हिन सम्झो त हाणे राति आहे, हाणे बादशाह अची सुतो हूंदो। वॾे आवाज़ में चवण लॻी त हे बेवफ़ा ज़ालिम मीरा पखी, तो पंहिंजो अंजाम पूरो न कयो। हवाला पियो कटे त 7 साल उहो मूंखे क़ैद क़बूल आहे, पर मां महबूबा सां शादी न कंदुमि। तो मूंखे विसारे ॿी ज़ाल सां मोहबत रखी आहे। जेके फेरोज़ा तो मूंखे ॾिना हा उहे ॾिठई त बि तोखे मुंहिंजी यादगिरी न आई। माना ईअं विसारे छॾियो थी मूंखे। चई थो त हा थी सघे थो कंहिं ॿिए वटि बि हुजनि, मां त ईअं सम्झंदो हुउमि त मूं वटि आहिनि। इहो न थी त इहे फेरोज़ा मुंहिंजा आहिनि त बि तोखे मुंहिंजी यादगिरी न आई। सॼी राति उहा वारे वारे सां पई ॻाल्हाए, रोए बि पई, सुॾके बि पई। किन नौकरनि हुन कमरे मां आवाज़ हीअ जो न ॾाढियां पई थिए। उते त हिकमत हुई त सुस वारो आवाज़ मथे बादशाह ॿुधंदो हो, पर हीअ सायो करे ॾाढियां पई थिए। त नौकरनि जे बि कननि ते आवाज़ आयो, इन तहखाने मां आवाज़ पियो थो अचे। उन्हनि वञी महबूबा खे ॿुधायो, इन कमरे में जेका माई तो रहाई आहे न, एॾा आवाज़ पियो था अचनि। हिन वरी पुछो बादशाह खां त ॾे ख़बर भला तोखे आवाज़ अचनि था, तोखे आवाज़ अचनि था? बादशाह चयसि त न, मां त सॼी राति मूंखे ॾाढी निंड रही, मां पे ख़्वाब लधा, निंड में विफलां पियो वेठो, मूंखे त को अहिड़ो आवाज़ कोन आहे। असुल में हिन खां इहा शहज़ादी गुलाम विसाइण जे लाइ छा कंदा हा जो हिन खे नौकर महबूबा जे चवण ते निंड जी दवा, सुठी सुठियूं फकियूं थियनि थियूं जिन में को निंड जो असर बि थिए थो, उहा हिनखे राति जो खाराए छॾींदा त जीअं हिनखे यादि न अचे। सो उन राति में हिन वीचारे खे का उहा निंड में खाराए छॾी आहिनि। हिन पे दाहूं कयूं पर हुन ॿुधो ई कोन। हुनखे जो नशो हुयो त हुन ॿुधो ई कोन, घाटी निंड में पियो। सुबुह थियो, गुलां खे इंतज़ार त मूंखे पाण ॿुधायो हुई त उहो सुस कंदी त बि मां उते वेठो कमरे में ॿुधंदुमि। मां त हेॾियूं दाहूं कयूं आहिनि, ज़रूरु ॿुधो हूंदई, कंदो हाणे मुंहिंजी मालकी, ज़रूरु पुछा ॻाछा कंदो। पर चङो टाइम गुज़री वियो, का पुछा ॻाछा ई न थी। हाणे छा थिए? इहा त अटकल कंहिं में त मिड़ई वञी हुनखे ॿुधायां, पर हाणे इहो कमु बि न थियो। हाणे छा थिए? हिन सां बि वाइदो कयो हुउमि त फेरोज़ा ॾींदी ॾियईं थी, पर हिकिड़ी राति रहाए। हाणे हिकिड़ी राति बि थी वई, हाणे कीअं कयां? इहो ई मौक़ो हुयो। हाणे ॿी राति वरी ते कीअं सुम्हां? परेशान थी वई ॾाढी, हे त कमु ॾाढो ॾुखियो थी वियो। अहिड़े वक़्त में वरी हिनखे ओचितो हुन परीअ बेदा यादि अची विया। अड़े उन जो चयो त का बि मुश्किल अचई त बेदो बणिजां, हिन खां वधीक मुश्किल कहिड़ी थींदी? हाणे छा कयां? हिन छा कयो जो थेली खोलियईं, 2 बेदा भॻाई, बाक़ी 2 पिया, उन मां हिकिड़ो बेदो खणी भॻई। जीअं जो बेदो भॻई त उन बेदे मां हिकिड़ी सोनी गाॾी निकिती। बेदे मां जो सोनी गाॾी निकिती, उन में सावा कुत्ता ॿधल आहे, सावा कुत्ता ॿधल आहे, ऐं हिकिड़ो
ॻाढ़ो कुतो उहो ईअं सम्झणु गाॾीअ खे गाॾी जे हलाइण वारो मालिक हुजणु, बाक़ी ॿधल हुया हुन में सावा कुता। ऐं गाॾीअ में वेठियूं 4 गुॾियूं, उन गाॾीअ में वेठियूं 4 गुॾियूं, उहे वरी उते नचनि पियूं गाॾीअ ते। हिन जो ॾिठो हुननि जो नाच त हिन खां पंहिंजो ॾुख विसरी वियो। माना अहिड़ी अजीब शइ हिन ॾिठी, ॾाढी ख़ुशि, दिलि में चई त वाह जो कमु थी। लिकाए रखी पाण वटि, वरी शाम जे लाइ इंतज़ार पे कई। ॿाहिरि निकिती, ईअं शहज़ादी महबूबा बि निकिती हवाखोरीअ जे लाइ ॿाहिरि निकिती। जीअं जो हूअ घुमण जे लाइ हीअं थोरो अॻिते विख वधाई, हिन छा कयो आहे, गाॾी खणी उनजे अॻियां छॾियईं, जादू वारी गाॾी खणी हुनजे अॻियां छॾियईं। गाॾी जो हुनजे अॻियां छॾियईं त हुन ॾिठो त मुंहिंजे अॻियां का हिन शइ छॾी आहे। ॾिसे त कुता आहिनि, उहे गाॾी खे काहिनि था पिया, ऐं उन गाॾीअ ते 4 गुॾियूं आहिनि, उहे नचनि थियूं। अहिड़ा कुता आहिनि, उहे गाॾी खे था काहिनि, 4 गुॾियूं पंहिंजूं गाॾीअ ते नचनि, पर नाच बहिड़ो जो कंहिं ॾिठो ई कोन्हे। महबूबा बी ऐं उहो नाच ॾिसण लॻी। चङो टाइम उहो नाच ॾिठईं, ॾिसी उहा हैरान थी वई, वाह वाह वाह। हिन खे चई त खपाईंदी आहीं, खपाईंदी आहीं छोकिरी, तूं खपाईंदी आहीं? हा। क़ीमत मुल्ह ॿुधाए त ॾियईं। मुल्ह ॿियो को न, मुल्ह वरी बीहो अथई त मूंखे अॼोकी राति इन साॻे पड़लाहन वारे कमरे में सुम्हण जी इजाज़त, मां सुम्हां, इन जी क़ीमत इहा आहे त गाॾीअ तोखे। उनखे त सवरी कोन हो इहो त को हीअ केरु आहे, कहिड़े हिसाब में आई आहे, या छो थी इन कमरे में रहे। हिन चयोसि हा सही आहे, पंहिंजे पर में सम्झई त वरी बि ॼण हिन खां मुफ़्त में वठी अथमि। हीअ शहज़ादी गुलाम वरी वञी साॻी जाइ में वेठी। उन राति बि हिन वेचारीअ पे दाहूं कयूं, पे बादशाह खे ॻाल्हियूं यादि ॾियाराईं, पे बादशाह खे ॻाल्हियूं यादि ॾियाराईं, पर बादशाह दवा जे जो नशे में हो त बादशाह खे ॻाल्हियूं ॿुधण में कोन्हे। सम्झे पई त मता ॿुधियूं हुजे, अॼु मता ॿुधंदो हुजे, सुबुह अची मुंहिंजी मालिकी कंदो, पर न। बादशाह अघूर बादशाह खे पोइ जो न उहा निंड वारी सुती प्यारे पिया छॾनि त बादशाह त ॿुधे ई कोन पियो। बादशाह घाटी निंड में, सुबुह जो इंतज़ार में हुजे त ॼाण बादशाह जो माण्हू आयो, तां त मंझंदि थी वई, बादशाह जो माण्हू ई कोन आयो। सम्झी वई त माना बादशाह न ॿुधो आहे, सॼो ॾींहुं ॻणितियुनि में। हाणे कीअं कयां? आई हां, बादशाह खे बि कीअं ॿुधायां? वरी बि अकुल कमु कोन पियो करे। चई बसि हाणे मुश्किल इहा आई आहे, बेदो बि रहियो आहे हिकिड़ो, बसि हाणे इहो थी भञा, ये मुश्किल हल थी त बि ठीकु, न त बसि त भला बसि। थेलीअ मां कढई उहो हिकिड़ो जेको बेदो बचियो, वरी उहो बेदो भॻे। जीअं जो हिन बेदो भॻो त भाउ उन बेदे मां हिकिड़ी रकाबी निकिती, प्लेट वांगुरु रकाबी निकिती। उन में नंढा नंढा पखी, उहे कबाब थियल आहे, नंढा नंढा पखी। पर अजब जी ॻाल्हि इहा जो माना गोश्त हुननि जो पकायल पखियुनि जो, सॼा पखी बाक़ाइदे बाहि ते पचायल कबाब थियल। पर अजब जी ॻाल्हि इहा त उहे पकल पखी साॻियूं पंहिंजियूं मिठियूं मिठियूं ॿोलियूं वेठा पिया कनि, तरियल खलूं लथल, पर उहे साॻियूं पंहिंजियूं ॿोलियूं वेठा पिया कनि। प्लेट में पिया हुजनि कबाब थियल, पर उन मां आवाज़ उहे साॻा उन पखियुनि जी ॿोलियुनि वारा साॻा पिया आहिनि। ॾाढी ख़ुशि थी त हीअ त शइ वरी अञा ॿी आहे। खईं उहा रकाबी खईं त हाणे भला वञा, ॼांसि वञी अॼोकी राति रहां। अॻियां जीअं महल में अॻिते वई, हिकिड़ो नौकर हिनखे मिलियो। हीअ जो डुकंदी पई वञे त हिकिड़ो नौकर हिनखे मिलियो। हीअ कंदी हुई त तह में दाहूं। बादशाह त चयोसि त तूं सुस कंदी आहीं त बि मां ॿुधंदुमि, पर हीअ कंदी दाहूं।
पर दाहुनि ते बि हो जो निंड में हूंदो नशे जी दवा में, त हुनखे त ॿुधण में कोन ईंदी न, पर ॿिया त ॿुधंदा हुआ। महबूबा ॿुधे पई, ॿिया नौकर चाकर ॿुधनि पिया, बरातियूं रही, ॿई रातियूं हिन दाहूं कयूं। सो हीअ जीअं उहा रकाबी खयूं, ख़ुशीअ में वञे पई महबूबा खे ॻोल्हण, त हिकिड़ो नौकर हिनखे मिलियो। नौकर चयसि, भाई तूं चरी आं छा? भाई तूं चरी आं छा? तोखे आहे छा? राति जो एॾो खणी थी तूं हुल करी, हिन बादशाह खे निंड जी दवा खाधल न हुजे न त बादशाह तोखे फांसी ॼाराए छॾे। पर इहो बि शुक्र कर जो बादशाह खे निंड जी दवा खाधल हूंदी आहे। बादशाह खे ख़बर ई कान्हे त को तूं हेॾियूं दाहूं पई थी करे, सभिनी जो खणी जी आराम फिटाईंदोसि, आहे मसइलो छा? हिन चयो त बसि 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 सही आहे, सही, मां हाणे ईअं कोन कंदुसि। तव्हां अॼु राति भले आज़माइजो, मां ईअं कोन कंदुसि। तव्हां भले बादशाह खे दवा बि न ॾियो, बादशाह खे तव्हां दवा बि न ॾियो, मुंहिंजो वाइदो आहे जे मां आवाज़ करे वञा न, पर इहो आहे तव्हां भले बादशाह खे अॼु दवा न ॾियो। तव्हां ॾिसजो त बादशाह निंड करे थो, सही आहे न। हाणे ॿुध, जेकॾहिं तूं अॼु बादशाह खे दवा न ॾे ऐं मां दाहूं न कयां, बादशाह साॻियो सुकून सां निंड करे, त सुबुह हे मोती मोती त पाण गॾु खयां ई न, वॾो हिकिड़ो मोती ॾेखारियईं, चई हे मोती तोखे मां ॾींदुसि इनाम में, पर शर्त इहो थी त अॼु बादशाह खे दवा न आई ॾियणी, ऐं मां बि तोसां वाइदो थी कयां त दाहूं न कंदुसि। शर्त इहो अथई त बादशाह खे दवा न ॾींदे, मां बि तोसां वाइदो थी कयां त दाहूं न कंदुसि। मुंहिंजी शर्त ते पूरो आहीं त मां सुबुह तोखे मोती ॾींदुसि। उहो वीचारो नौकर खसीस, हुनजो हेॾो मोती ॾिठो, पोइ कसम खणण लॻो त ठीकु आहे, ठीकु, बसि मां बादशाह खे दवा न ॾींदुसि। हाणे हिनखे इहो हो त बादशाह खे दवा न अचे त मां जीअं थोरो आस्ते ॻाल्हाईंदुमि, हूअं त दाहूं पई कयां, आस्ते ई ॻाल्हाईंदुमि, त हिन पड़लावनि जे करे हिन में अहिड़ी हिकमत रखियल आहे जो बादशाह मथे ॿुधंदो ज़रूरु। हाणे अॼु हिनखे ख़बर पई त मां जो हे बरातियूं पई दाहूं कयूं, त बादशाह छो न पियो ॿुधे? असुल ॻाल्हि इहा आई त बादशाह खे पई निंड जी दवा अचे, बादशाह जो उन नशे में हो त बादशाह त ॿुधे ई कोन पियो। इन जे करे हिन नौकर खे लालच ॾिनी त तोखे मां मोती ॾींदुसि, पर शर्त इहो थी त बादशाह खे दवा न ॾिजां, बाक़ी तोसां मुंहिंजो वाइदो आहे त दाहूं मां कान कंदुसि, इहो जेकॾहिं कंदे त सुबुह तोखे मोती ॾींदुसि। नौकर ॾाढो ख़ुशि थियो, नौकर वाइदो कयुसि मां बादशाह खे दवा न ॾींदुसि। एतिरे में अंदरां शहज़ादी महबूबा बि निकिती। जीअं शहज़ादी महबूबा निकिती त हीअ उहा रकाबी हुनजे अॻियां खणी आई। रकाबी जो शहज़ादी महबूबा ॾिठो त उन ते पखी कबाब थियल हुजनि, पर उन पखी कबाब थियल पखी ॻाइनि पिया पंहिंजी ॿोलियुनि में। उन्हनि मां हिकिड़े चयो त तूं मूंखे 4 पैसा ॾे त मां तोखे तुंहिंजो नसीब ॿुधायां। ॿिए पखी चयो त मां हां तबीब, का बीमारी हुजई त मां तोखे छुटायां। महबूबा जो ॿुधो, महबूबा हैरान थी, ही छा आहे? छोकिरी हे तुंहिंजी आहे या मुंहिंजी आहे? इहा मूंखे ॾे, इहा मूंखे ॾे, जेको चई मां तोखे ॾियां, इहा मूंखे ॾे। हिन चयसि मूंखे कुझु कोन खपे, मूंखे वरी भॼो की राति हिते सुम्हण ॾे, हे तोखे थी ॾियां मुफ़्त में। उहा ॾाढी ख़ुशि थी, चई हा भले वञी सुम्ह। अञा बि हिनखे 2 टे मोहरूं कढी ॾिनई त हे अचे भला तोखे, हे मुंहिंजे पारां इनाम अथई, वाह जी अॼोकी शइ आंदी अथई। शहज़ादी होॾे वई, हीअ वञी पड़ला वारे कमरे में पई। जॾहिं राति थी, ग़ुलाम शहज़ादी वरी बि उन तहखाने में जॾहिं ॾिठई त हाणे हाओ माओ टरियो आहे, हाणे आस्ते चवणु लॻी, हाणे छो जो नौकर हिन सां वाइदो कयो त मां हुनखे दवा न ॾिनी, दवा न ॾिनी, हाणे आस्ते चवणु लॻी त ज़ालिम बादशाह, तुंहिंजे मुंहुं ॾिसण लाइ मां केतिरा त कशाला कढिया आहिनि, त बि तूं मूंखे हासिल न थियो। ऐं हूअ कूड़ी तोखे ख़बर बि हुई, पर उहा तोसां ख़ुशि आहे। जॾहिं तूं नीरो पखी हैं त मां जेके तोसां भलायूं कयूं उहे तोखे यादि न आहिनि, मूंसां तो कहिड़ा कहिड़ा वाइदा कया हुआ उहे यादि अथई। मां त हिते तहखाने में अची अॼु तुंहिंजे तहखाने में पई आहे। हाणे अॼु बादशाह खे निंड जी दवा कान आई। तिलसम हुन पाण ॿुधायोसि त केर बि थोरो ॻाल्हाईंदो त आवाज़ मूंखे उते ईंदो,
हीअ जो ॻाल्हाए पई त सॼो बादशाह ॿुधे पियो। हिन जो आवाज़ ॿुधो हैरान थी वियो। अड़े पोइ इहा त उहा जेका मेरनि कपिड़नि वारी हुई जेका चए पई त मां ॿहिराड़ीअ जी माई हां, इहा गुलाम हुई। तकड़ में उथियो, सिधो आयो उन कमरे में। जीअं कमरे में आयो, शहज़ादीअ बि हिन खे ॾिठो, हिन बि हिन खे ॾिठो। हाणे हिक ॿिए खे सुञातो, हिक ॿिए खे सुञातनि, हिक ॿिए खे मयारियूं ॾिननि। हीअ अञा हिते कचहरीअ में ई हुया त बादशाह जो जेको जादूगर दोस्त हुयो उहो बि अची महल में पहुतो। उन परीअ खे बि पाण सां गॾु वठी आयो, जंहिं हिन शहज़ादी गुलाम खे बेदा ॾिना। उन परीअ खे पोइ पाण सां वठी आयो। अची हिन खे ॿुधाई त असां गुलाम जे फ़ाइदे में वॾो बंदोबस्तु करे आया आहियूं। हाणे तूं महल खां परी जे कावड़ खां नंढड़ी, सगो तोखे नीरो पकी कंदी। हाणे तूं नंढड़ी। हिननि जो हे गोड़ पे हलियो त हिते महबूबा गोड़ ॿुधी उहा बची पहुती। साम्हूं ॾिसे शहज़ादी गुलाम बीठी आहे, हैरान थी वई। पहिरियों त हिन वीचारे खे ॾाढो घटि वधि ॻाल्हाई, ॾाढो हिनखे घटि वधि ॻाल्हाई, पर हाणे हिनखे त ख़बर कान हुई त को चरखो ई सॼो फिरी वियो आहे। एतिरे में हूअ जेका परी ही महल का वारी भेण जेका हाणे हिननि सां गॾु हुई, उन छा कयो जो ॾिठईं जो त हीअ बसि कान थी करे, जादूअ जी लकड़ी कढी हीअं जो हयईंसि त महबूबा जेका आई सो महबूबा मां फिरी कांव थी वई। महबूबा मां फिरी कांव थी वई। कांव जो थी त साम्हूं दरी फड़को ॾेई दरीअ मां उॾामी वई। वरी ॾिसण में ई कान आई, वरी ॾिसण में ई कान आई। पोइ त हे सभु ॾाढा ख़ुशि थिया, सभु ॾाढा ख़ुशि थिया। जादूगर बि ॾाढो ख़ुशि थियो, परी बि ॾाढी ख़ुशि थी, सभिनी जा कम सजाया थी विया। पोइ पाण में सलाह करे हिकिड़ो ॾींहुं मुक़ररु करे बादशाह ऐं शहज़ादी गुलाम जी कराइनि शादी। बादशाह ऐं शहज़ादी जी गुलाम जी कराइनि शादी। हाणे शहज़ादी गुलाम बि पंहिंजे मुल्क जी बादशाह हुई जेका ॾेई आई वज़ीरनि खे, ऐं हे हितां जो बादशाह हुयो। हाणे ॿिन्ही जो पाण में शादी कई, ॿई मुल्क बि पाण में गॾु हुया। पोइ ॿई मुल्क गॾु पाण में गॾाए, ॿई मुल्क पाण में गॾाए कुझु साॻियो बादशाह हिकिड़ी हुकूमत करे शहज़ादी थी वई उनजी राणी। बाक़ी ज़िंदगी जा ॾींहं ॾाढी ख़ुशियत में गुज़ारण लॻा।